नाज़रीन मीरपुर माथिलो मां वाक़िए अहम ख़बर ॿुधाईंदा हलूं। बोर्ड मुतासिरनि राशन न मिलण ते मछरजी पिया आहिनि। डीसी ऑफिस आॾो एहतजाजी धरणो हयो वियो आहे। हिकु हफ़्ते खां बेयारो मददगार वेठल आहियूं, इंतज़ामिया का बि मदद न कई आहे। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया मीरपुर माथिले मां, जिते बोर्ड मुतासिर राशन न मिलण ते मछरजी पिया। डीसी ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। मुतासिरनि जो इहो चवणु आहे त हिकु हफ़्ते खां बेयारो मददगार वेठल आहियूं, इंतज़ामिया का बि मदद न कई आहे। अवांखे आगाह कई पिया मीरपुर माथिले में बोर्ड मुतासिर राशन न मिलण ते मछरजी पिया। डीसी ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। हिकु हफ़्ते खां बेयारो मददगार वेठल आहियूं, इंतज़ामिया का बि मदद नाहे कई। मुतासिरनि जो इहो चवणु आहे। मीरपुर माथिले में बोर्ड मुतासिर राशन न मिलण ते मछरजी पिया। डीसी ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। मीरपुर माथिलो मां वाक़िए ख़बर ॿुधाईंदा हलूं त बोर्ड मुतासिरनि राशन न मिलण ते मछरजी पिया आहिनि। डीसी ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। हिकु हफ़्ते खां बेयारो मददगार वेठल आहियूं, जॾहिं त इंतज़ामिया का बि मदद न कई आहे। मुतासिरनि दाहियो आहे त हिकु हफ़्ते खां बेयारो मददगार आहियूं, इंतज़ामिया पारां का बि मदद न कई वई आहे।